औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन अम्मा बाद। युस्तहब्बु अन यकून ज़िफ़ाफ़ु लैलन वल वलीमतु क़ब्लहु औ बादहु व सलातु रकअतैन इंद दुख़ूल व अन यकून अला तुहरिन व दुआउ बिल मासूर बाद अन यज़िअ यदहु अला नासियतिहा व हुवा। अॼु असांजो किताब निकाह जो चौथों दर्स आहे ऐं मसलो नंबर 4 असां बयान कंदासीं। सैद फरमाइनि था युस्तहब्बु अन यकून ज़िफ़ाफ़ु लैलन, मुस्तहब आहे त शादी जी रुख़सती राति में कई वञे। मुस्तहब आहे यानी वाजिब न आहे, अगर ॾींहं में भी कई वञे त इंसान गुनाहगार न आहे। वल वलीमतो क़ब्लहु व बादहु यानी आई क़ब्ल लैल व बाद लैल, ऐं जेको शादी जो वलीमो कयो थो वञे उहो भी मुस्तहब आहे। उहो अगर रात में कयो वञे या ॾींहं में कयो वञे को मसलो न आहे, को फ़र्क़ु न आहे, उहो माण्हू करे सघे थो। लेकिन शादी जी रुख़सती मुस्तहब आहे त उहा राति में कई वञे अगर सवाब इंसान को हासिल करणु चाहे थो। ऐं हूअं त शादी करणु ख़ुदि निकाह करणु भी हिकु शरीयत में वॾो सवाब रखे थो। जो मशहूर मारूफ़ हदीस असां पहिरीं बयानु करे आयासीं त जेको शादी थो करे मन तज़व्वज, जंहिं शादी कई जंहिं ज़वाज कयो त अरज़ा निस्फ़ दीन, इहो न पंहिंजो अधु दीन बचायो। व सलातु रकअतैन इंद दुख़ूल, ऐं घरवारी ऐं शोहर मिलण खां पहिरीं यानी बिसरी पाण में मिलण खां पहिरीं, जिमा करण खां पहिरीं जेको सुबह रकातूं निमाज़ पढ़नि। व अन यकून अला तुहरिन, ऐं उहे ॿई जा ॿई पाक हुजनि, पाकाई जी हालत में हुजनि, यानी गुस्ल जनाबत खां भी पाक हुजनि ऐं वुज़ू भी थियल हुजे। व दुआउ बिल मासूर, ऐं उहा दुआ जेका इमाम मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम का मनक़ूल आहे उहा दुआ पढ़नि। बाद ऐं यज़ यदहु अला नासियतिहा, यानी पहिरियां मर्द पढ़े, नासिया चवंदा आहिनि वार जितां उभरनि था, जितां इंतहा थिए थी उहा जॻह, यानी मसलन ही जेका जितां वार उभरनि था, यानी मसे वारी जेका हद आहे, मसो जेको पाण कयूं था, मसे वारी जेका हद उनखे नासिया चयो थो वञे। जितां वार उभरनि था यानी सर खां इब्तिदा थिए थी यानी पोएं हिसे जी तरफ़, इंतहा जी तरफ़, इन मक़ाम के नासिया। मसे में जेका हद आहे त मसो नासिया ताणी कयो वञे, यानी जितां वार उभरनि था उते हथ रखी व होव, ऐं ही दुआ पढ़े अल्लाहुम्मा अला किताबिक तज़व्वजतुहा, ए मुंहिंजा पालनहार मूं तुंहिंजे किताब जे मुताबिक़ हिन औरत सां शादी कई आहे। वफ़ी अमानतिक अख़ज़तुहा, तुंहिंजी अमानत में ही आउं हिनखे पंहिंजे घर वठी आयो आहियां। व बि कलिमातिक इस्तहललतु फ़र्जा, तुंहिंजे कलिमात जे ज़रिए सां, मसलन जेके निकाह जा सीगा आहिनि शरीयत में ॿुधाया विया आहिनि, उन्हनि जे ज़रिए सां ई मूं हिनखे पंहिंजे लाइ हलाल कयो आहे। फ़इन कज़ैत ली फ़ी रहमिहा, अगर तो हाणे हिन औरत जे रहम में, मुंहिंजे मुक़दर में अगर का शइ रखी आहे, करार ॾिनी आहे, मसलन औलाद, फ़जअलहु मुस्लिमन सवियन, त उनखे सही सालिम ऐं मुस्लमान जेको सो करार ॾे। फ़जअलहु मुस्लिमन सवियन, उनखे तूं मुस्लमान सवियन चवंदा आहिनि, यानी ऐब खां पाक, यानी महफूज़, यानी ऐबदार न हुजे। वला तजअलहु शिरक शैतान, ऐं उन ॿार में शैतान खे शरीक करार न ॾिजां। व अमरहा बिमिस्लिही, ऐं इनी दुआ जो उहो शोहर पंहिंजी घरवारी खे बि हुकुम करे बिमिस्लिही, त उहा बि ईअं दुआ घुरे। हाणे हिते थोरा सीगा चेंज थींदा, कुझु सीगा हिते चेंज थींदा, छो जो औरत पढ़ंदी त उहो पंहिंजे हिसाब सां, ऐं मर्द पढ़ंदो त उहो पंहिंजे हिसाब सां, कुझु सीगनि में तब्दीली ईंदी। व यसअलुल्लाह तआला वलद ज़कर, के पुट जी औलाद जो सवाल करे, अल्लाह ताला का पुट जी औलाद जो सवाल करे। वस्सलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।